आम ख़बर अवां ताईं पहुचाईंदा हलूं। कराची जे इलाइक़े क्लिफ्टन में मौजूद मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी गाॾियुनि जो क़ब्रिस्तान साम्हूं आयो आहे। पीटीआई अॻवान खुरमशेर ज़मा हिकु ॿी वीडियो जारी करे छॾी आहे। अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। कराची के इलाइक़े क्लिफ्टन में मौजूद मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी गाॾियुनि जो क़ब्रिस्तान साम्हूं आयो आहे। पीटीआई अॻवान खुरमशेर ज़बान हिकु ॿी वीडियो जारी करे छॾी आहे। तफ़सील मालूम कंदासीं महताब शर्खा। जी महताब, आगाह कजो। बिल्कुल संजा के ॿुधायूं त कराची के इलाइक़े क्लिफ्टन में मौजूद मुख़्तलिफ़ खातनि जे सरकारी गाॾियुनि जो क़ब्रिस्तान रही वीडियो जेका पीटीआई अॻवान खुरमशेर ज़मा हिकु भेरो ॿीहर वीडियो जेको जारी करे छॾिया अथनि कि टैक्स वारो पैसो गाॾी जी शकिल में सड़ी रहियो आहे। खुरमशेर ज़मा वीडियो में ॾेखारे रहियो आहे त वीडियो ज़रिए इहे अवाम जो पैसो जेको आहे टैक्स जो पैसो आहे जेको सिंध हुकूमत जी नाल ई जेके मंज़र आम ॼाणे छॾी आहे। खुरमशेर ज़मा वीडियो में ॿुधायो त मां की तरह गाॾियूं जेके आहिनि त उहे जेके त सड़ी रहिया आहिनि, जंहिंमें मां तव्हांखे ॿुधायां त हज़ार तादाद में बहिराण गाॾियूं आहिनि जंहिंमें कुझु पराठो आहिनि ऐं कुझु जेके ॿियूं वॾियूं गाॾियूं ॾिसण में अचनि थियूं। जी ठीकु आहे मेहताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।